बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असीं जेको आहे त मस्क्यूलाइन मां फेमिनाइन जेंडर ठहण जो जेको असां तरीक़ो पढ़ी रहिया हुआसीं, इन जे सिलसिले में अॼु जेको असांजो लेक्चर आहे उहो आख़िरी लेक्चर आहे, जंहिं में असीं अॼु जेको आहे पढ़ंदासीं त कुझु अहिड़ा जेको आहे त नाउन आहिनि जेके कॉमन आहिनि, त असां उन्हनि खे जेको आहे त मस्क्यूलाइन में बि इस्तेमालु करे सघूं था ऐं असां उनखे फेमिनाइन में बि इस्तेमालु करे सघूं था। ऐं कुझु नाउन असांजा अहिड़ा आहिनि जेके हमेशह जेको आहे त मस्क्यूलाइन इस्तेमालु थींदा आहिनि, असां अॼु उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। ऐं कुझु असांजा नाउन अहिड़ा आहिनि जेके हमेशह जेको आहे फेमिनाइन तौरु इस्तेमालु थींदा आहिनि ऐं असां उन जे बारे में बि पढ़ंदासीं। अचो त पंहिंजे लेक्चर जी जेको आहे शुरूआत कयूं। सभ खां पहिरीं कॉमन जेंडर, त चवण जो मक़सदु आहे त इहे अहिड़ा नाउन आहिनि जेके मेल या फीमेल असां चऊं था मुज़क्कर ऐं मुअनस ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थियनि था। जीअं असांजो पहिरियों लफ़्ज़ आहे पेरेंट्स, त इन पेरेंट्स में जेको आहे वालदा बि अची वञे थी ऐं वालिद बि अची वञे थो, असांजो मस्क्यूलाइन बि अची वञे थो ऐं फेमिनाइन बि अची वञे थो। उन खां बाद में रिलेटिव आहे, त रिलेटिव अहिड़ो वर्ड आहे जेको असां मेल फीमेल मुज़क्कर ऐं मुअनस ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु करे सघूं था। अहिड़े तरीक़े सां उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे कज़न, जेको असां जेको आहे फेल ऐं मेल ॿिन्हिनि जे मेल ऐं फीमेल ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु कयूं था। चवण जो मक़सदु आहे त माना मुज़क्कर जे लाइ बि असां इस्तेमालु करे सघूं था ऐं मुअनस जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था। अहिड़े तरीक़े सां उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे फ्रेंड, इहो बि असांजो जेको आहे मस्क्यूलाइन ऐं फेमिनाइन ॿिन्हिनि में इस्तेमालु थिए थो, उन जे करे असां जेको चऊं था त इहो असांजो कॉमन वर्ड आहे। अहिड़े तरीक़े सां पर्सन, त इहो बि असांजो जेको आहे मस्क्यूलाइन ऐं फेमिनाइन ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। उन खां बाद में चाइल्ड, जेको असांजो मस्क्यूलाइन में बि इस्तेमालु थिए थो ऐं फेमिनाइन ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। उन खां पोइ आहे पीपल, त असांजो पीपल जेको आहे उहो बि असांजो मेल ऐं फीमेल यानी मुज़क्कर ऐं मुअनस ॿिन्ही जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। उन खां बाद में आहे बेबी, बेबी असांजो जेको आहे त ॿिन्ही जे लाइ जेको आहे मस्क्यूलाइन ऐं फेमिनाइन ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु करे सघूं था पिया। उन खां बाद में आहे नाइबर, नाइबर असांजो जेको आहे मस्क्यूलाइन जे लाइ बि इस्तेमालु थिए थो ऐं असांजे फेमिनाइन जे लाइ बि इस्तेमालु थिए थो। उन खां बाद में आहे मस्क्यूलाइन जेंडर, जेके हमेशह जेको आहे मस्क्यूलाइन जेंडर में इस्तेमालु थींदा आहिनि, उन्हनि जो फेमिनाइन जेंडर न थींदो। जीअं आहे टाइम, त टाइम हमेशह जेको आहे मस्क्यूलाइन जेंडर में इस्तेमालु थिए थो पियो। उन खां बाद में समर, त समर असांजो लफ़्ज़ आहे जेको असांजे मस्क्यूलाइन जे लाइ इस्तेमालु थिए थो, जेको फेमिनाइन आहे। उन खां पोइ एलिफेंट आहे, त इहो बि असांजो मस्क्यूलाइन में इस्तेमालु थिए थो पियो। सन आहे, त उहो बि असांजो मस्क्यूलाइन में इस्तेमालु थिए थो पियो। ऐं विंटर, त उहो बि असांजे जेको आहे मस्क्यूलाइन में इस्तेमालु थिए थो पियो। उन खां बाद में आहे फेमिनाइन जेंडर, जेके अहिड़ा नाउन जेके हमेशह फेमिनाइन जेंडर में इस्तेमालु थींदा, उन्हनि में आहे शिप, उन खां बाद में आहे डाम, उन खां बाद में आहे नर्स, उन खां बाद में आहे ट्रेन, उन खां बाद में आहे द अर्थ, द मून, स्प्रिंग। हाणे चवण जो मक़सदु आहे त अॼु जे लेक्चर में असां इहो पढ़ियो त कुझु अहिड़ा जेको आहे नाउन आहिनि जेके मस्क्यूलाइन ऐं फेमिनाइन ॿिन्हिनि जे लाइ इस्तेमालु थियनि था। ऐं उन खां बाद में असां पढ़ियोसीं त कुझु नाउन अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु जेको आहे मुज़क्कर तौरु मस्क्यूलाइन जेंडर में ई इस्तेमालु थियनि था। ऐं उन खां बाद में असां आख़िर में पढ़ियो त कुझु जेको आहे नाउन अहिड़ा आहिनि सिर्फ़ु जेके फेमिनाइन जेंडर में इस्तेमालु थियनि था, सिर्फ़ु जेको आहे जेंट्स मुअनस में उहे इस्तेमालु थियनि था, न कि जेको आहे त मस्क्यूलाइन में इस्तेमालु थियनि था। उमेदु आहे त तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो लेक्चर पसंदि अचे त उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। महिरबानी, थैंक यू।